मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहि व सहबिहि अजमाइन इला यौमिद्दीन। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वक़ाल अल्लाहु तआला तबारकल्लज़ी नज़्ज़लल फ़ुरक़ान अला अब्दिही लियकून लिल आलमीन नज़ीरा। वक़ाल अल्लाहु तआला फ़ी मक़ाम आख़र ज़ालिकल किताबु ला रैब फ़ीह हुदल लिल मुत्तक़ीन। वक़ाल अल्लाहु तआला फ़ी मक़ाम आख़र वनुनज़्ज़िलु मिनल क़ुरआनि मा हुवा शिफ़ाउन व रहमतुल लिल मुअमिनीन वला यज़ीदुज़ ज़ालिमीन इल्ला ख़सारा। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़हुन नबियुल करीम व अला आलिहि व सहबिहि अजमाइन इला यौमिद्दीन। वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुन फ़िद दुनिया कअन्नका गरीबुन औ आबिरुस सबील। सदक़ल्लाहुल अज़ीम। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मैं मोहतरम मुअज़्ज़िन दोस्तों, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जा एहसान थिया जीअं अल्लाह ताला तव्हां असांखे पंहिंजे घर में अचण जी तौफ़ीक़ अता फ़रमाई आहे। उन अल्लाह तव्हांखे पैदा कयो, उन अल्लाह मूंखे पैदा कयो ऐं अहिड़ी तरह उन अल्लाह ताला हिन पूरी काइनात जे निज़ाम खे कुझु महदूद वक़्त लाइ जोड़ियो आहे। उहो वक़्तु पंहिंजे इख़्तिताम ते पहुचण ते आहे। इंसानियत जो तमामु वॾो हिकिड़ो समंदर हिन दुनिया खां गुज़री चुको आहे। बाक़ी चंद लम्हात खां बाद में अल्लाह ताला हिन प्लेनेट अर्थ दुनिया वारे सिस्टम खे अनक़रीब अल्लाह ताला फ़ना कंदो, ख़त्म कंदो। इन खां बाद में अल्लाह ताला तमामु इंसाननि खे यौम महशर में दोबारा उथारींदो। पोइ इंसान पंहिंजे आमाल जे एतबार सां उथंदा। जंहिं इंसान जा आमाल उन जी ज़िंदगी में बहितर आहिनि त उहे यकीन तौर ते उहे कामयाबु शख़्स आहिनि, ऐं जंहिं इंसान जा आमाल दुनिया जे एतबार सां ख़राबु हुया त उन जे लाइ आख़िरत में तमामु वॾी ज़िलत आहे। अल्लाह ताला जो कलाम क़ुरान हकीम इनखे असां मुसलमान सम्झण जी कोशिशि कयूं। हे अल्लाह ताला जी तरफ़ां हिकिड़ो मैसेज आहे जेको हिन सरज़मीन याने प्लेनेट अर्थ जी तरफ़ आयो आहे। जिते हिन टाइम तव्हां ऐं मां समायल आहियूं इनखे दुनिया चइबो आहे। इंग्लिश में जेकॾहिं अगरि असां वज़ाहत कयूं इनखे प्लेनेट अर्थ चइबो आहे। रहण जी जाइ, इंसान जे रहण जी जाइ, जंहिं ते इंसान जेको समायल आहिनि। इन जी धरती जे मथां, इन जी सरज़मीन जे मथां अल्लाह ताला पैगम्बरनि जो सिलसिलो आयो। पैगम्बर वक़्तु ब वक़्तु ईंदा रहिया। 1,24,000 पैगम्बर हिन दुनिया जे अंदरि आया। आख़िरी में अल्लाह ताला जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हिन दुनिया तरफ़ मोकिलियो। उन सां गॾोगॾु अल्लाह ताला कलाम मुक़दस मोकिलियो, जंहिंजी मुंड जेको आहे एंट्री में अल्लाह ताला ख़ुदि पाण ई जेको आहे तारुफ़ करायो। ज़ालिकल किताबु ला रैब फ़ीह हुदल लिल मुत्तक़ीन। हिन किताब जे अंदरि कंहिं क़िस्म जो कोई शक न आहे, काई ग़लती न आहे। ऐं हीअ किताब
हिदायत आहे मुतक़िन माण्हुनि जे लाइ। इन खां अलावा अलाह ताला ॿिया बि औसाफ़ हिन क़ुरान हकीम जा मुख़्तलिफ़ जॻहुनि ते अलाह ताला बयानु कया। ॿी जॻह ते अलाह ताला फ़रमायो त तबारकल्लज़ी नज़्ज़लल फ़ुरक़ान अला अब्दिही लियकून लिल आलमीन नज़ीरा। बरकत वारी उहा ज़ात आहे जंहिं हिन क़ुरान खे फ़ुरक़ान खे ज़मीन जे तरफ़ लाथो। हाणे हिते अलाह ताला क़ुरान हकीम जो नालो क़ुरान इस्तेमालु न कयो, हिते अलाह ताला फ़रमायो फ़ुरक़ान खे। फ़ुरक़ान उन किताब खे चइबो आहे, अरबी में फ़ुरक़ान उन किताब खे चइबो आहे जेकी दुनिया जे अंदरि हक़ ऐं बातिल खे ज़ाहिर करे बीहे, उन जे दरमियान फ़र्क़ु बयानु करे, कुफ़ुर ऐं इस्लाम जे दरमियान फ़र्क़ु बयानु करे, मज़लूम ऐं ज़ालिम जे दरमियान फ़र्क़ु बयानु करे, कातिल ऐं मक़तूल जे दरमियान फ़र्क़ु बयानु करे। अरबी में उन किताब खे फ़ुरक़ान चइबो आहे। बरकत वारी उहा ज़ात आहे जंहिं फ़ुरक़ान नाज़िल कयो हिन दुनिया जी तरफ़ अला अब्दिही पंहिंजे बाने यानी जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां लियकून लिल आलमीन नज़ीरा। ऐं हीअ किताब तमामु दुनिया जे लाइ हिकु नसीहत आहे ऐं डिॼण वारो पैगाम आहे। डिॼण वारो पैगाम कीअं, यानी हिन किताब डिटेल में ॿुधाए छॾियो, वाज़े तौर ते साफ़ अल्फाज़नि में ॿुधाए छॾियो मौत खां बाद में ॿ ज़िंदगियूं आहिनि, हिकु ज़िंदगी जहनम वारी, ॿी ज़िंदगी जन्नत वारी। जहनम जा काफ़ी मंज़र हिन क़ुरान हकीम बयानु कया, जन्नत जा काफ़ी मंज़र हिन क़ुरान हकीम बयानु कया। त अहिड़ी तरह अलाह ताला फ़रमायो हीअ किताब नाज़िल कयोसीं जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां। ऐं हीअ किताब जेको आहे तमामु इंसाननि जे लाइ नसीहत बि आहे ऐं डिॼण जो हिकिड़ो पैगाम बि आहे। ॿिए मक़ाम ते अलाह ताला फ़रमायो वनुनज़्ज़िलु मिनल क़ुरआन मा हुवा शिफ़ाउ व रहमतुल लिल मोमिनीन। क़ुरान हकीम जी तारीफ़, फ़ज़ीलत क़ुरान जी, त हे उहो किताबु आहे वनुनज़्ज़िलु मिनल क़ुरआन मा हुवा शिफ़ाउ व रहमतुल लिल मोमिनीन। हे किताबु उहो आहे जंहिंखे नाज़िल कयोसीं असां, जंहिंजे अंदरि शिफ़ा रखियलु आहे ऐं अहिड़ी तरह हिन किताब जे अंदरि रहमत रखियलु आहे। रहमत मां मुराद अल्लाह ताला जो कुर्ब, अल्लाह ताला जी बंदनि जे मथां महिरबानी, रहमत उनखे चइबो आहे। लानत जो लफ़्ज़ उते इस्तेमालु थींदो आहे, कंहिं बंदे कंहिंजे मथां लानत कई, लानत जो जुमिलो उन जॻह ते इस्तेमालु थींदो आहे, इन जी हक़ीक़ी माना इहा आहे अल्लाह जी रहमत खां परे। क़ुरान हकीम में बाज़ मक़ामात ते आयो अल्लाह ताला जी लानत फ़िलाणी क़ौम ते, फ़िलाणी बंदनि ते, फ़रिश्तनि जी लानत, अंबिया जी लानत। इन मां मुराद इहो आहे त जंहिंजे मथां लानत कई वेंदी आहे त उनजो मतिलबु आहे ई छा, उनजो मतिलबु इहो आहे अल्लाह जी रहमत खां साइड थी वियो, अल्लाह जो कुर्ब खां बिल्कुलु साइड थी वियो। ऐं जेको बंदो अल्लाह जी रहमत खां, अल्लाह जे कुर्ब खां साइड थी वियो, इहो बंदो हलाकु थी वियो, इहो बंदो हलाकु थी वियो। इहा डिटेल मालूम थी क़ुरान हकीम खां। क़ुरान हकीम दुनिया जी तरफ़ अल्लाह जी तरफ़ां इंसाननि जी तरफ़ हिकिड़ो मैसेज आहे। इन मैसेज खे चङी तरह पढ़ो त ख़ुदा जेको आहे कहिड़ियुनि शयुनि जो मुतालबो मूंखां करे थो, अल्लाह ताला जी मंशा छा आहे, अल्लाह मूंखे कहिड़ी हालति में ॾिसणु चाहे थो, छा हे मां कमु कयां थो, छा इन कम ते अल्लाह मूंखां राज़ी थींदो, इहा ख़बर पवंदी क़ुरान हकीम खां। छा हे मां कमु कयां थो, इन कम ते मूंखे आख़िरत में इज़त ॾिसणी पवंदी या ज़िलत ॾिसणी पवंदी, हे ख़बर पवंदी क़ुरान हकीम खां। दुनिया जे अंदरि रूल आहे हिकिड़ो, कोई बि बंदो तव्हां सां कलाम कंदो, कोई बि बंदो तव्हां सां कलाम कंदो, उन कलाम जे दौरान जेकॾहिं अगरि तव्हां उन जे तरफ़ पंहिंजो ध्यानु न कंदव, तव्हां पंहिंजो सोच जेको आहे ज़हन उन जी तरफ़ न कंदव, तव्हांजो बहितरीनु दोस्त हूंदो, उनखे नागवारी लॻंदी।
उनखे नागवारी यानी उनखे इहो सिस्टम पसंदि न ईंदो। छाजे करे चवंदो यार मां ॻाल्हायां थो साईं सां ऐं साईं जो त मारे ध्यानु आहे ई न, साईं ॿिए कंहिं शइ में मशगूल आहे। उनखे इहो माहौल पसंदि न ईंदो। दुनिया जे तरफ़ असां दोस्तनि जे ॻाल्हि खे तमामु वैल्यू ॾेई करे ॿुधंदा आहियूं, तमामु ध्यानु ॾेई करे ॿुधंदा आहियूं। को किताबु आहे उनखे असां पढ़ूं था तमामु वॾे ध्यानु सां, उहो केमिस्ट्री जो किताबु आहे, साइंस जो किताबु आहे, मैथ जो किताबु आहे। जेकॾहिं मूंखे उनजे अंदरि महारत हासिलु करणी आहे मां इंतिहाई ध्यानु सां उनखे पढ़ंदुमि। तव्हांजे तरफ़ तव्हांजे वालदेन जी पीउ जी काल अचे, उनखे इंतिहाई ध्यानु सां कन लॻाए करे ॿुधंदो त अबू हिन टाइम छा थो चवणु चाहे। काल विच में कटिजी वई, आवाज़ु तव्हां वटि साफ़ु क्लियर न पहुतो, दोबारा काल कंदव त पीउ जो मक़सदु छा आहे। दोबारा तव्हां उन कॉल करे उहा ॻाल्हि कंफर्म कंदव। तव्हांजो भाउ तव्हांखे कॉल करे मैसेज करे उनखे इंतिहाई ध्यानु सां पढ़ंदो। भाउ जो मैसेज, पीउ जी कॉल, दोस्तनि जी कॉल, दोस्तनि जी ॻाल्हि वैल्यू रखे थी, इंतिहाई नॉर्मल वैल्यू रखे थी। अल्लाह जो मैसेज, अल्लाह जो कॉल इंसाननि जे मथां तमामु वॾो वैल्यू थो रखे। दुनिया वारे दोस्तनि जी ॻाल्हि खे इंतिहाई तवजो सां ॿुधंदासीं। हिन टेम मुस्लमान नाकामी जो शिकार, छाजे करे अल्लाह जे मैसेज खे मुस्लमान चङी तरह ॿुधो न आहे, चङी तरह मुस्लमान पढ़ियो न आहे। त हाणे हिन मुस्लमान जी ज़िंदगी कॾहिं पाक थींदी? पाक थींदी? बिल्कुलु पाक न थींदी। छाजे करे इन मुस्लमान खे इहा ख़बर ई नथी पवे त अल्लाह मां सां मुतालबो कहिड़ो थो करे। क़ुरान हकीम अक्सर तव्हांजे घरनि जे असांजे घरनि जे अंदरि बिल्कुलु बंदि लॻा पिया आहिनि। महीननि खां सालनि खां वठी करे क़ुरान हकीम बंदि पिया आहिनि। त क़ुरान हकीम जो असां हिकिड़ो एतिराम कंदा आहियूं, अदब कंदा आहियूं। क़ुरान हकीम खे असां बिल्कुलु घर में मथे लॻाईंदासीं, मथां जी जॻह ते उनजी बहितरीनु हिकिड़ी असां हिकिड़ो खानो ठाराईंदासीं, बिल्कुलु मथे हूंदो। उनखां बाद में क़ुरान हकीम जे मथां हिकिड़ी चादर चाढ़ींदासीं। चादर चाढ़े करे उन चादर जे अंदरि, कपिड़े जे अंदरि क़ुरान हकीम खे असां वेठे रखंदासीं। कोई मुस्लमान खां मां पुछा कयां, कंहिं मुस्लमान खां मां पुछा कयां त क़ुरान हकीम जी एतिरी ताज़ीम छाजे खां कयो था, त उहो मुस्लमान चवंदो हे अल्लाह जो किताबु आहे, हे तमामु दुनिया जे किताबनि खां वधीक हे वैल्यू थो रखे। इन जे करे इनखे मां मथां जी जॻह ते रखां थो ऐं कपिड़े में वेड़े करे रखां थो। अॼु असां मुस्लमान वटि सिर्फ़ु इहो ई अदब रहियो आहे। बसि क़ुरान हकीम आयो घर में, मथी जॻह ते क़ुरान हकीम खे रखियोसीं, इन खां बाद में कपिड़ो उनखे वेड़ियोसीं ऐं कपिड़े ते उन क़ुरान खे असां रखे छॾियोसीं। बसि क़ुरान को नाज़िल को इन जे लाइ थियो आहे। हिकु नंबर ते असां ईअं कंदासीं, इहो इन क़ुरान हकीम खे खोले करे पढ़ंदासीं न। हिकु नंबर ते इहो मामूल। ॿिए नंबर ते इन क़ुरान खे इस्तेमालु जहिड़नि जे अंदरि कंदासीं, किथे लड़ाई थी पई, किथे क़तल थी पियो, इहो क़ुरान लाहे करे उन मजमे में खणी वेंदासीं। बसि को क़ुरान आयो ई इन जे लाइ आहे जहिड़नि जे अंदरि इहो क़ुरान खणी वञे जहिड़ो को रुकिजी वञे। टे नंबर ते किथे बाहि लॻी पई, क़ुरान हकीम खे उते असां खणी वेंदासीं। केॾो वॾो ग़लति ज़हन आहे असांजो, केतिरो वॾो ग़लति ज़हन आहे। हिकिड़ो मुस्लमान क़ुरान हकीम जी एतिरी ताज़ीम थो करे त उन क़ुरान हकीम खे मथे रखे पियो, कपिड़े में वेड़े पियो ऐं मथां जी जॻह ते रखे पियो। छाजे करे क़ुरान हकीम जी ताज़ीम आहे। कसम सां इहा ताज़ीम न आहे। जेकॾहिं अगरि क़ुरान वारी ज़िंदगी जे मुताबिक़ तव्हांजी ज़िंदगी न आहे, जेकॾहिं क़ुरान हकीम जी तिलावत नथी थिए, हे क़ुरान जो अदब ई तव्हां नथा कयो। जंहिं जंहिं शइ जे अहकाम जी अल्लाह ताला क़ुरान में हुकुम ॾिनो, उन जे मुताबिक़ जेकॾहिं कंहिं बि मुस्लमान जी ज़िंदगी न आहे, हे क़ुरान जो अदब न आहे। असां क़ुरान जो अदब बिल्कुलु इहो सम्झो आहे, कपिड़े में वेड़े करे मथां जी जॻह ते रखे छॾियो, साल खां बाद में खोले करे न पढ़ो। हे मुस्लमाननि जी हलाकत आहे। क़ुरान इन जे करे नाज़िल न थियो आहे, तव्हां उनखे बसि मथां जी जॻह ते रखे छॾियो। क़ुरान हकीम इन जे करे नाज़िल थियो आहे, इनखे पढ़ी करे इन खां नसीहत हासिलु कयो। यार दुनिया जे दोस्तनि जो मैसेज केतिरो असां ध्यान सां पढ़ंदा आहियूं। दुनिया जे दोस्त जो मैसेज इंतिहाई मां गौर सां ॿुधंदुमि।
कॾहिं इहो मां गौर कयो आहे त अलाह ताला आसमान खां इहे मैसेज नाज़िल कयो आहे। इनखे मां पढ़ां त इन जे अंदरि अलाह ताला मूंसां छा मुतालबो थो करे। कंहिं मुस्लमान खे कंहिं क़िस्म जो कोई बि जेको फ़र्क़ु नथो पए। ऐं पोइ ज़िंदगी अंदरि बरकत न आई, माशी हालत इंतिहाई तंग आहिनि, घरनि जे अंदरि ज़्यादा पैसो थो अचे, बरकत न आई। छाजे करे? ज़िंदगी जे अंदरि क़ुर जा अहकाम न आहिनि। ज़िंदगी जे अंदरि क़ुर जा अहकाम न आहिनि। तव्हांजा ॿार दोस्तो, हीउ क़ुर हकीम जेको नाज़िल थियो आहे, इहो सिर्फ़ु इन जे लाइ न थियो त घर में रखी छॾियो, नाज़िल इन जे करे थियो आहे इन जे मुताबिक़ पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियो। अॼु अफ़सोस सां चवणो पए थो, मुस्लमान खे इंग्लिश जो किताबु फौरी तौरु मुस्लमान ट्रांसलेट थो करे वञे। इंग्लिश जो किताबु इंग्लिश में पढ़ी करे सिंधी में तर्जुमो करे वेंदो। साइंस जो किताबु उनखे पढ़ी करे उनजो मतिलबु आसान सां सिंधी में सम्झाए वेंदो। अफ़सोस सां मुस्लमान खे अरबी जे अंदरि साफ़ क़ुर पढ़णु नथो अचे। मुस्लमाननि खे अरबी जे अंदरि साफ़ क़ुर पढ़णु नथो अचे। क़ुर खे सम्झणु परे जी ॻाल्हि आहे, क़ुर जे मफ़हूम खे सम्झणु परे जी ॻाल्हि आहे, तर्जुमे खे सम्झणु परे जी ॻाल्हि आहे। अॼु मुस्लमान जी एतिरी ईमान जी कमज़ोरी, एतिरी ईमान जी कमज़ोरी, क़ुर साफ़ टू द पॉइंट क्लियर पढ़णु नथो अचे। इन मुस्लमान खे हाई क्लास जी इंग्लिश अची वेंदी, दुनिया जूं ॿियूं तालीमूं सफ़ा टॉप ते अची वेंदियूं, क़ुर हकीम आराम सां पढ़णु नथो अचे। क़ुर पढ़े थो, हिबकी हिबकी पढ़े थो। हे छाजे करे? छाजे करे? हे दीन ते महिनत न आहे थियल, या पोइ यकीन न आहे मुस्लमाननि जो त हे को अल्लाह जो किताबु आहे। जेकॾहिं अगरि अल्लाह जो किताबु हुजे हा ऐं मुस्लमान जी दिलि पकी हुजे हा त मुस्लमान त हिनखे मज़बूत पकड़ी आहे। ज़िंदगियुनि खे पंहिंजनि खे चेंज कयो। ज़िंदगियुनि खे पंहिंजनि खे चेंज कयो। ऐं जेकॾहिं ज़िंदगियुनि खे चेंज न कंदो, ईअं ई ज़िंदगी बसर कंदो, हे ज़िंदगी वॾी नुक़सान वारी आहे। आख़िरत में शायदि वॾो नुक़सानु ॾिसणो पए। क़ुर खे सिखण जी का बि उमिरि न आहे। हर हिकु ज़माने जे अंदरि क़ुर तव्हां सिखी सघो था। 10 साल उमिरि आहे, क़ुर सिखी सघो था। 30 साल उमिरि आहे, क़ुर सिखी सघो था। 50 साल उमिरि आहे, क़ुर हकीम सिखी सघो था। हाणे इहो मुतालबो कोन, हाणे साईं उमिरि 50 साल थी वई आहे, हाणे मां क़ुर हकीम कान सिखां। इंसान जे अंदरि अलाह ताला उन अकुल खे रखियो आहे जो इंसान कहिड़ी बि उमिरि जे अंदरि को कमु शुरू करे पंहिंजी मंज़िल ते वञी करे पहुचंदो। हाणे असांजी इहा ॻाल्हि असीं क़ुर मां नंढापे में पढ़ियो न आहे, नंढापे में बिल फ़र्ज़ जेके न पढ़ियो आहे, हाणे त उमिरि आहे। हाणे त उमिरि आहे। हिकिड़े ॾींहं में त क़ुर जो जेको आहे पूरो क़ुर हकीम खे क्लियर न कंदे, पर आस आहिस्ते रोज़ानो हिकु आयत 2 आयत बंदो क़ुर हकीम खे पूरो करे वेंदो। छाजे करे? मां हिकु मुस्लमान आहियां, मां पाण खे मुस्लमान थो सॼां। कम से कम मूंखे क़ुर एतिरो थो अचे जो मां उनखे पढ़ी सघां। कोई गैर मुस्लिम जेकॾहिं पुछा करे मुस्लमान आहियो, तव्हांजे मथां तव्हांजे नबी जे मथां किताबु कहिड़ो नाज़िल थियो आहे? ॿुधायो क़ुर हकीम। चवंदा पढ़, क़ुर हकीम पढ़। केतिरा असां शहादत कोट मां मुस्लमान पढ़ी ॾेखारींदासीं। मां सम्झां थो 100% मां 80% मुस्लमान न पढ़ी सघंदा। 100% मां असांजे मुआशरे जे अंदरि 100% मां 80% मुस्लमान खे क़ुर नथो अचे। दीन इस्लाम अहिड़ी तरह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शरीयत, हे सिर्फ़ु को मौलवियुनि सां ख़ासि थोरी आहे। असां जॾहिं चयोसीं ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह, इस्लाम जा तमामु अहकाम जे मथां नाफ़िज़ थी विया। पोइ उनजे अंदरि क़ुर, उनजे अंदरि हदीस, उनजे अंदरि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी, हे सभु शयूं असांजे मथां लाज़िम थी वियूं। इनखे असां पढ़ूं, रिसर्च कयूं, कहिड़ी शइ ते अल्लाह तो राज़ी थिए, कहिड़ी शइ ते जनाब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां राज़ी थींदो। इहे तमामु जेको शयूं असांजी ज़िंदगी अंदरि एड करणियूं पवंदियूं। इन क़ुर खां बाद में इंसान जे मथां कम से कम ख़ुदा जो ख़ौफ़ जेको आहे इंतिहाई लाज़िम हुजे। क़ुर जे टॉपिक खे हाणे मुकमल हाणे अचूं था अल्लाह ताला जो ख़ौफ़।
कंहिं बि इंसान जे दिलि जे अंदरि जेकर अल्लाह जो ख़ौफ़ न आहे, अल्लाह जो ख़ौफ़ न आहे त हे फलाईअ ते न पहुची सघंदो, हे गुनाह खां मुड़ी न सघंदो, हे मोमिन थी न सघंदो जेसीं अल्लाह जो ख़ौफ़ इंसान जे सीने जे अंदरि न आयो। जंहिं बंदे जे दिलि जे अंदरि अल्लाह जो ख़ौफ़ अची वियो, हे तमामु बुराइनि खां बची वेंदो। क़ुरान हकीम अल्लाह ताला फरमाए वहो माकुम ऐन मा कुंतुम, जंहिं जॻह ते तव्हां आहियो उते मां अल्लाह बि मौजूदु आहियां। हाणे कंहिं मुस्लमान जे ज़हन जे अंदरि, कंहिं मुस्लमान जे खोपड़ी जे अंदरि इहा ॻाल्हि अची वई, यार हाणे मां अकेलो आहियां, हाणे मां सां गॾु मुंहिंजो अल्लाह मौजूदु आहे। कंहिं मुस्लमान जे दिलि ऐं दिमाग़ जे अंदरि इहा ॻाल्हि फिरे त क़ुरान हकीम बिल्कुलु सचो किताब। अल्लाह ताला फरमाए जंहिं जॻह ते तव्हां इंसान आहियो, पोइ चाहे मुस्लमान आहे काफ़िर आहे, अल्लाह ताला फरमाए उते मां बि मौजूदु आहियां। हाणे इहो मुस्लमान गुनाह न करे सघंदो। अगरि जेकॾहिं गुनाह करे थो पोइ हिन जो यकीन न आहे त अल्लाह मूं सां गॾु आहे। अगरि कोई मुस्लमान इन आयत खे पढ़ण खां बाद में बि इहा आयत दिलो दिमाग़ जे अंदरि फिरे थी ऐं आहे बिल्कुलु अकेलो, ऐं उन टाइम इहा ॻाल्हि यादि थी अचे त अल्लाह ताला फरमाए वो माकुम ऐन मा कुंतुम, जिते तव्हां इंसान मौजूदु आहियो मां अल्लाह बि उते मौजूदु आहियां। इन खां बाद में बि गुनाह खां न मोड़े, पोइ इन मुस्लमान जे दिलि जे अंदरि इहो यकीन न आहे त अल्लाह मौजूदु आहे। यार दिमाग़ वाला ख़राबु थियो आहे छा मुस्लमाननि जो? हिकिड़ो नौजवान बंदो हुजे, उन जो ॾाढो शराब पियो हुजे, जेकॾहिं 10 साल जे ॿार खे ॾिसंदो शराब खे हथ न विझंदो, शराब खे हथ न विझंदो। छाजे करे? चवंदो इहो वञी करे ॿुधाईंदो, मुंहिंजे पीउ खे ॿुधाईंदो, मुंहिंजे भाउ खे वञी करे ॿुधाईंदो त तव्हांजे बंदे खे मां ॾिठो आहे शराब पीअंदे। मुस्लमान 10 साल जे ॿार खे ॾिसी करे गुनाह न कंदो, छाजे करे? ख़ौफ़ थींदो आहे यार इहो वञी करे सुभाणे मुंहिंजो ख़ौरी न करे। 10 साल जे ॿार खां मुस्लमान खे ख़ौफ़ थिए थो, दुनिया जे तमामु वॾी ताक़त वारी ज़ात अल्लाह खां ख़ौफ़ नथो थिए। या त पोइ दिलि जे अंदरि यकीन न आहे त अल्लाह जी ज़ात का मौजूदु आहे। जेकॾहिं यकीन हुजे हा हे गुनाह न करे हा। इंसाननि जे ॾाढो गुनाह करणु ॾुखियो आहे। इंसाननि जे ॾाढो गुनाह करणु इंसान खे ॾुखियो लॻंदो आहे। ज़्यादा गुनाह जा रीज़न जेको उथंदा आहिनि, जज़्बात उथंदा आहिनि, उहे कहिड़े टाइम उथंदा आहिनि? जंहिं टाइम बंदो ख़लवत में हूंदो आहे, अकेलो हूंदो आहे। उन टाइम गुनाह जा फ़ीसद जेको आहे बिल्कुलु चढ़ी वेंदा आहिनि। हूअं 20%, हाणे अकेलो आहे, हाणे अची करे 80% गुनाह जा चांस वधी वेंदा आहिनि। छाजे करे? इंसान जी दिलि जे अंदरि इहा ॻाल्हि हलंदी आहे त हिन टाइम कोई बि मूंखे नथो ॾिसे। ऐं असुली इम्तिहान मोमिन जे लाइ उन टाइम हूंदो आहे। हिकिड़ो मुस्लमान 10 माण्हुनि जो ॾाढो त गुनाह नथो करे, पर जॾहिं इहो अकेलो थिए थो असुली जो इम्तिहान पोइ उन टाइम आहे। ॾिसो हाणे अल्लाह खां ख़ौफ़ करे थो नथो करे। माण्हुनि जो ॾाढो त हर को जेको आहे पीर साहिबु लॻो पियो आहे। हाणे जंहिं टाइम अकेलो थिए थो, ॾिसो हाणे इहो पीर साहिबु हक़ीक़त में पीर साहिबु रहे थो नथो रहे। त असुली मोमिन उहो ई आहे जेको माण्हुनि जो ॾाढो त गुनाह नथो करे, पर जीअं जो अकेलो थिए थो उन टाइम गुनाह जा चांस वधी वेंदा आहिनि। गुनाह करण में कंहिं क़िस्म जी काई दुश्वारी न थींदी आहे। अगरि उन टाइम कोई गुनाह खां बची वञे थो, इहो हक़ीक़ी जेको आहे मोमिन थियो थी वञे। इन जो ईमान पावरफुल ईमान आहे। सही, कंहिंजी भला खोपड़ी ख़राबु थींदी जेकॾहिं अगरि मां वेठो हुजां मुंहिंजा ॾाढो गुनाह करे, पेश मां वेठो हुजे कोई जमायती खे हिमत थींदी त उहो शराब पीए, हुनखे हिमत थींदी उहो व्याज जा पैसा वठे। छाजे करे? उहो चवंदो यार मुंहिंजी वॾी इंसट आहे। अहिड़ी तरह तमामु मुस्लमान पंहिंजे ज़हननि जे अंदरि इहा ॻाल्हि रखनि त क़ुरान हकीम अल्लाह ताला फरमायो वो माकुम ऐन मा कुंतुम, जिते तव्हां इंसान मौजूदु आहियो मां अल्लाह बि उते मौजूदु आहियां। नहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद। तव्हां चवंदो अल्लाह ताला केतिरा किलोमीटर मूंखां परे आहे? 1 मीटर 2 मीटर। अल्लाह ताला तमामु शुबात खे ख़तमु करे छॾियो। नहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद। हे साह जी उन रग खे चइबो आहे जेको बिल्कुलु गर्दन जे क़रीब आहे।
असांजो हे घाटो आहे न, घाटो, इन घाटे जे अंदरि बिल्कुलु हितां हिकिड़ी क़रीब हिकिड़ी रग निकिरंदी आहे, उन रग खे वरीद रग चइबो आहे। अलाह ताला फरमाए इन खां ज़्यादा मां क़रीब आहियां तव्हांजे, इन खां ज़्यादा मां क़रीब आहियां। त अलाह जो ख़ौफ़ अची वियो, ज़िंदगी इंसान जी चेंज। ऐं जेकॾहिं अलाह जो ख़ौफ़ न आयो, ज़िंदगी बंदे जी तबाह थी वेंदी। अलाह जो ख़ौफ़ ई हिकु वॾी ॻाल्हि आहे। इन जे करे नमाज़ खां बाद में हमेशह अलाह ताला खां इहा दुआ घुरंदा कयो त या अलाह मूंखां दीन जो को वॾे में वॾो को कमु वठि। अगरि दीन जो अलाह ताला को वॾो में वॾो कमु वरितो न, ईअं सम्झो तव्हां कामयाबी हो। हमेशह नमाज़ खां बाद में अलाह खां इहा दुआ करो, या अलाह दीन जो कोई न कोई मूंखां जेको आहे हिकिड़ो कमु, तमामु वॾो कमु मूंखां वठि। ऐं जंहिं ॾींहुं अलाह ताला तव्हां खां दीन जो वॾे में वॾो कमु वरितो न, तव्हां कामयाबु थी वेंदव। ऐं इन सां गॾु या अलाह मूंखे इन ते इस्तक़ामत बि ॾे। बाज़ोकात ईअं थींदो आहे त बंदो पहिरियों वॾो नेक हूंदो आहे, बंदो स्टार्टिंग में तमामु वॾो नेक हूंदो आहे, इन खां बाद में हली करे उहो बंदो जेको आहे उनजी बुज़ुर्गी आहिस्ते आहिस्ते ज़ाइल थींदी वेंदी आहे। मां हिकिड़ो मिसाल ॾियां, ॾिसो पंहिंजी बुज़ुर्गी ते, पंहिंजी नमाज़ ते, पंहिंजी तहजुद ते, पंहिंजे तमामु वॾे आमाल ते हाणे बंदो इन शयुनि खे फील ईअं न करे यार ॾिसो हाणे माण्हू मूंखे सभई सम्झनि था, साईं मुजीब रहमान नेक आहे, मुतक़ी आहे, तहजुद गुज़ार आहे, बयानु कंदड़ आहे, त हाणे मां ईअं न सम्झां त मुंहिंजो वेलियो वेझी वियो, माण्हुनि जे मथां मुंहिंजो रोब वेझी वियो। हाणे तमामु माण्हू मुंहिंजे मथां इहो एतमाद करणु शुरू कनि था। हाणे पोइ यार माण्हू मूंखे कहिड़ो ॾिसंदा, मां पंहिंजी ज़िंदगी लिक में कहिड़ी गुज़ारियां। यादि रहे त भले लिक में तव्हां ज़िंदगी ख़राबु गुज़ारींदव। ॾिसो बाज़ोकात ईअं हूंदो न, माण्हुनि जो वेलियो रखियलु हूंदो आहे त मथे ते पटको आहे, चहिरे ते ॾाढ़ी आहे, नमाज़ जो पाबंद साईं कंहिं ज़माने खां आहे, त हाणे हिकिड़ो एतमाद माण्हुनि जे मथां रोब अची वियो। हाणे शैतान ख़्याली थो ॾिया, हाणे त हूअं अगरि बिलफ़र्ज़ को ग़लति कमु बि कयो, माण्हुनि खे कहिड़ी ख़बर पवंदी। यादि रहे त माण्हुनि खे बिल्कुलु भले ख़बर न पए, माण्हुनि खे बिल्कुलु ख़बर न पवे, हली करे तव्हां अॻिते जेको आहे न दीन में अॻिते हली न सघंदो। ख़ुदा तव्हांखे हाणे मसइलनि तौरु हिकिड़ो बंदो आहे नेक दीन जो कमु करे थो, इहो हिकिड़ी पॉइंट ते बीठल आहे, 20 नंबर पॉइंट ते बीठल आहे, दीन जो कमु करे थो 20 नंबर पॉइंट ते बीठल आहे। पर हाणे हिन चयो त यार मुंहिंजो रोब वेझी वियो आहे माण्हुनि जे मथां, हाणे मां दीन जो कमु कयां न कयां, या अहिड़ी तरह मां लिक छिपी में को गुनाह कयां। यादि रहे त गुनाह जेकॾहिं लिकी कयो था, अलाह जो कसम हिन 20 नंबर पॉइंट ते जेकॾहिं बीठा आहियो न, 3 साल खां बाद में बि तव्हां अॻिते न वधंदव। अञा ख़ुदा तव्हांखे पोइ ते कंदो। गुनाह जेकॾहिं 1000 दरवाज़ा बंदि करे पोइ बि कयो न, उहो गुनाह जेको आहे तव्हांजो ख़ुदा लाज़मी हिकिड़े न हिकिड़े ॾींहुं पब्लिक जे ॾाढो जेको आहे ज़ाहिर कराए छॾींदो। माण्हुनि जो वेलियो जेको आहे तव्हांजी नज़र में किरी पवंदो, तव्हांजो वेलियो माण्हुनि जी नज़र में बिल्कुलु किरी पवंदो। भले 1000 दरवाज़ा बंदि करे पोइ बि गुनाह कयो, उन गुनाह जी नवुसत तमामु वॾी ॿाहिरि निकिरंदी आहे। भले कोई तव्हांखे ॾिसे बि न, बाज़ो क़त ईअं हूंदो आहे हाणे मां नेक नेमाज़ी आहियां, माण्हुनि खे कहिड़ी ख़बर त मां शराब थो पियां, माण्हुनि खे कहिड़ी ख़बर त मां व्याज थो हलायां, इहो कमु मुंहिंजो लिक में हले थो। अलाह जो कसम आहे, अलाह ताला तव्हांखे ज़िलत ॾींदो, तव्हांखे ख़बर बि न पवंदी। हे तमामु माण्हू जेके तव्हांजी इज़त कंदा सभु तव्हांखे पोइ हिक रती नज़र सां ॾिसंदा, छाजे करे अलाह बिल्कुलु जेको गाफ़िल न आहे, अलाह बिल्कुलु गाफ़िल न आहे। ऐं अहिड़ी तरह यादि रहे जेकॾहिं अगरि का नेकी तव्हां कयो था, उहा नेकी तव्हां लिकी था कयो, नेकी तव्हां लिकी था कयो। तहजुद नमाज़ कंहिं माण्हू खे ख़बर न आहे पढ़ो था, तव्हां सदको ॾियो था, कंहिं माण्हू खे ख़बर न आहे तव्हां सदको ॾियो था, तमामु तव्हां बहितरीनु फलाहित वारा कमु था कयो। यादि रहे त भले लिकी कयो, अलाह ताला तव्हांजी इज़त जेको माशरे अंदरि बिल्कुलु आम कंदो वेंदो, भले कंहिं माण्हू खे ख़बर न पवे ई न। छाजे करे तव्हांजे मथां हिकिड़ी ज़ात मुक़ररु आहे, जेके तव्हांजे कोल खे, तव्हांजे फेल खे, तव्हांजे उथण खे, तव्हांजे वेहण खे, तव्हांजे सुम्हण खे, तव्हांजे हालात खे अलाह ताला ठीकु तरीक़े सां ॼाणे थो। उहो अलाह तव्हांजे मथां निगहबान आहे। दुनिया जो भले कोई तव्हांखे इंसान न ॾिसे, पर तव्हांजे मथां हिकिड़ी मज़बूत ज़ात आहे, अलाह तव्हांखे हर टाइम ॾिसे थो। हमेशह बंदे जी नज़र जेकी वञे न, सोच वञे उहो अलाह जी तरफ़ वञे। यार हे जेकॾहिं मां कमु कयां, दुनिया जो इंसान भले मूंखे न ॾिसे, पर अलाह त मूंखे ॾिसे थो। मां कहिड़े एतबार सां इहे बुराई कयां थो, बुराई जो हिसाबु क़यामत ॾींहुं ख़ुदि जेको आहे तव्हांखे ॾियणो पवंदो।
ऐं अहिड़ी तरह 3 नंबर ते औरतुनि जो फितनो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन जे बारे में तमामु वॾियूं अहादीस नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयानु कयूं। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मुंहिंजी उम्मत जो तमामु वॾो फितनो। अल्लाह जे नबी फरमायो हिकु माल, 2 नंबर ते औरतुनि, हिकु माल, 2 नंबर ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो औरत बिल्कुलु बंदो जेको आहे क़रीब न वञे। औरतुनि सां मेल जोल हे इंसान जे ईमान खे तबाह करण जो हिकिड़ो वॾो मर्कज़ आहे। ॾिसो बंदो ईअं ई गुमराह थींदो आहे आस्ते आस्ते। पहिरियों शैतान ज़हन में कहिड़ियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं ॾींदो आहे, हे औरत तुंहिंजी भेण आहे, हिन सां जेकर तूं ॻाल्हाईंदे कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे, तूं हुनखे दीन सेखारींदे। शैतान इहो गुमराह करण जो हिकिड़ो तमामु वॾी हिकिड़ी सीढ़ी आहे शैतान जे गुमराह करण जी। त औरतुनि सां बिल्कुलु इस्लाम हराम करे छॾियो, सवाइ तव्हांजूं चंद रिश्ता जंहिंसां तव्हां मेलजोल करे सघो था। अलाह ताला क़ुरान हकीम में बयानु कई, तव्हांजी माउ आहे, तव्हांजी मासी आहे, तव्हांजी पुफी आहे, तव्हांजी भेण आहे, तव्हांजी माउ जेकी रज़ाई या उन रज़ाई माउ खां जेके धीरियूं, जेके तव्हांजूं भेणियूं, इहे ॾाॾी, नानी, मासी। अलाह ताला फरमायो इन रिश्तनि सां जेकॾहिं अगरि मेल जोल करणु मुमकिन आहे त कयो। इन्हनि सां बिलफर जेकॾहिं चंद अल्फाज़ ॻाल्हाइण त ॻाल्हायो। इन खां अलावा दुनिया जूं तमामु औरतूं तव्हांजे लाइ हराम आहिनि। ईमान वारो पंहिंजी नज़रुनि खे झुकायो, ईमान वारो पंहिंजी नज़रुनि खे झुकायो, छो त इंसान जे दिलि खे तमामु वॾो ज़्यादा जेको नुक़सानु ॾींदी आहे उहो इंसान जी नज़र ॾींदी आहे। नज़र जो कनेक्ट फौरी तौर दिलि सां, नज़र जो असरु फौरी तौर दिलि सां पवंदो आहे। अगरि कंहिं औरत जे मथां नज़र पइजी वई, इहो फौरी तौर असरु दिलि में आयो। इन खां बाद में अजीबो ग़रीब ख़्यालात शुरू थींदा आहिनि। इहो सिर्फ़ु कंहिं हिकिड़े बंदे सां न, तमामु इंसाननि सां इहो फील थींदो आहे त औरतुनि सां मेल जोल, औरतुनि सां ॻाल्हाइणु ईमान ज़ाया करण जी तमामु वॾी हिकिड़ी निशानी आहे। बिलफर्ज़ तव्हांखे का औरत पसंदि अची वई त फौरी तौर निकाह जो हुकुम आहे, फौरी तौर निकाह जो हुकुम आहे। अहिड़ी तरह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, साहिबु अगरि कंहिं बि मर्द जी, कंहिं बि मुस्लमान जी रस्ते खां गुज़र थियो, उनजी औरत ते नज़र पइजी वई त फौरी तौर अची करे पंहिंजी घरवारी सां सोबत करे, फौरी तौर अची करे पंहिंजी घरवारी सां सोबत करे। उन में छा थींदो त हो जेको ज़हन बुराई जी तरफ़ वञे पियो, उहो बिल्कुलु ज़ाइल थी वेंदो, बिल्कुलु ज़ाइल थी वेंदो। त असांजे मुआशरे जे अंदरि काफ़ी जेको आहे दोस्त उहा ॻाल्हि कंदा आहिनि, साईं बिलफर्ज़ अगरि असां कंहिं इदारे में कमु था कयूं, कंहिं बि हिकिड़े इदारे अंदरि कमु कयूं, उते औरतूं बि आहिनि। औरतूं असांखे अस्सलाम वालेकुम चवंदियूं, असां उनखे वालेकुम सलाम चऊं था। औरतूं असांखे अदा करे हथु ॾियनि थियूं, असां बि जेको अदी करे उनखे हथु ॾियूं था। मां ॿुधायुमि त हे इंतिहाई ख़तरनाक अमल आहे। हे शैतान त ईअं चवंदो तुंहिंजी जेको आहे हे भेण आहे, ऐं औरत जे ज़हन में बि शैतान इहे ॻाल्हियूं ॾींदो त हे अॻिलो जेको आहे न मर्द, हे तुंहिंजो भाउ आहे। हे शैतान जेको आहे पटी थो पढ़ाए, अलाह जो कसम हक़ीक़त में न भेण आहे न भाउ आहे। हे अॼु जेको आहे न शैतान चवंदो थो हे तुंहिंजी भेण आहे, हे तुंहिंजो भाउ आहे। सुभाणे इहो ई शैतान चवंदो हे तुंहिंजी दोस्त आहे। औरतुनि सां कलाम करणु, औरतुनि सां गपशप करणु, इन सां दिलि जेकी मुर्दा थींदी आहे। मां हिकिड़ी ॻाल्हि दावा सां कयां थो, कोई बि जेकॾहिं हिन प्लेनेट अर्थ ते का बि औरत जो हिन जे जेके रिश्ता अलाह बयानु कया उन रिश्तनि मां नाहे, नामहरम आहे। कोई बि बंदो खणी, केतिरो बि खणी बुज़ुर्ग हुजे, केतिरो बि वॾो सूफ़ी हुजे, केॾो बि चवे त मूंखे साईं वॾो मूंखे पंहिंजे नफ़्स ते कंट्रोल आहे, अलाह जो कसम आहे शैतान उनखे गुमराह करे छॾींदो। छो त ख़ुदा औरत जे अंदरि नेचुरल हिकिड़ी अहिड़ी रखी आहे त बंदो ॾिसंदो आहे फौरी तौर औरत जी तरफ़ माइल थी पवंदो आहे। अहिड़ी तरह क़ुरान हकीम अलाह ताला फरमाए इन क़ैद कुन अज़ीम, औरतुनि जो मकर, औरत जी चाल तमामु वॾी ख़तरनाक वॾी आहे। हे क़ुरान हकीम अलाह ताला बयानु कयो। अहिड़ी तरह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो औरतूं शैतान जो ॼार आहिनि। त कोई बि अगरि बंदो चवे त न साईं मां असांजो इदारो आहे त औरतुनि सां असां कमु कयूं था, कंहिं क़िस्म जो कोई दिलि माइल थींदी न आहे, बिल्कुलु कूड़ थो ॻाल्हाए। औरत खां बिल्कुलु कोई बि बंदो बची न सघंदो, इन फील्ड खां ई बंदो जेको आहे ॿाहिरि निकिरे।
इन फील्ड का ही बंदो ॿाहिरि निकिरे। यार का त का ख़ासियत हुई, को त को वॾो अहकाम हुयो जो अलाह ताला क़ुरान हकीम में औरतुनि खे पर्दे जो हुकुम कयो। त औरतूं जेको आहे पर्दो कंदियूं त माशरो जेको आहे उहो बहितरु रहंदो। अगरि औरतूं पर्दो न कंदियूं त माशरो वॾो इंतिहाई जेको आहे ख़राबु थी वेंदो। त माशरे खे जेकॾहिं बहितरु बणाइणो आहे, माशरे खे जेकॾहिं अगरि पाक बणाइणो आहे त माशरे जे अंदरि औरतूं जेको आहे बिग़ैर बुरके खां निकिरनि। अगरि निकिरंदियूं माशरो ख़राबु थींदो। अगरि औरतूं निकितियूं त माशरो ख़राबु थींदो, माशरो नुक़सान जी तरफ़ वेंदो, माशरो ज़िना जी तरफ़ वेंदो। छाजे करे? इहो पैगाम, इहो कौल मुंहिंजो कौल न आहे, हे अलाह ताला क़ुरान हकीम में फ़रमायो। त औरतुनि जे लाइ बहितरु आहे। औरतूं जेकॾहिं चवंदियूं असांजी इज़त जेको आहे बहितरु रहे, इज़त क़ाइमु ऐं दाइमु रहे, त इहा औरत छा करे? इहा औरत पर्दो करे। हाणे इहा औरत ईअं न चवे त पूरी दुनिया पर्दो नथी करे, तमामु पाकिस्तान जूं औरतूं पर्दो नथियूं कनि, मां पर्दो छो कयां? मां ॻाल्हि इहा ई मोटाईंदुमि, जेकॾहिं तमामु दुनिया जूं औरतूं सभु जहन्नम में वञनि त का अकुलमंद औरत चवंदी त मां बि जहन्नम में वञी करे सड़ां? यार का अकुलमंद औरत चवंदी? औरत चवंदी बिल्कुलु मां छो जहन्नम में वञा? अलाह ताला अकुल ॾेई करे मोकिलियो, अलाह ताला शऊर ॾेई करे मोकिलियो आहे तमामु इंसाननि खे। त मुस्लमान क़ुरान हकीम खे मज़बूती सां पकड़ींदा, अलाह ताला उनखे फलाही ते पहुचाईंदो। अगरि मुस्लमान क़ुरान हकीम खे मज़बूत न पकड़ींदा, अलाह ताला दुनिया में उनखे नाकाम कंदो, आख़िरत में बि उनखे नाकाम कंदो। अल्लाह ताला अमल करने की तौफ़ीक़ अता फ़रमाए। साईं बाज़ माण्हू चवंदा आहिनि त निमाज़ पढ़ी पोइ मुसलो वेड़े छॾियो, न त उनजे मथां शैतान निमाज़ पढ़ंदो। छा इहा हक़ीक़त आहे? साईं शैतान निमाज़ पढ़े त मामलो ख़तमु थींदो दुनिया जे अंदरि। शैतान जेकॾहिं निमाज़ी थी वेंदो न त दुनिया ई सिधी थी वेंदी। हे असांजे मुआशरे जे अंदरि हिकिड़ो सुवालु, घर जे अंदरि नमाज़ पढ़ी करे मुसले खे वेड़ी छॾियो। घर जे अंदरि नमाज़ पढ़ी करे मुसलो ईअं जेकॾहिं पियो आहे, अरे बाबा हिन जे मथां शैतान निमाज़ पढ़ंदो। असां बि ईअं चऊं था अलाह करे इहो निभागो निमाज़ी थिए, इहो निमाज़ी थींदो, मस्तूई माला वारा सभु जेको आहे मुस्लमान निमाज़ी थींदा। इहो निमाज़ी थींदो, दुनिया जे अंदरि कुफ़ुर ख़तमु थी वेंदो, शिरक ख़तमु थी वेंदो। त हे बिल्कुलु ग़लति ॻाल्हि आहे त मुसलो जेकॾहिं खुलियलु हुजे त अची करे उनजे मथां शैतान निमाज़ पढ़ंदो। शैतान ज़ालिम निमाज़ पढ़ंदो ई न आहे। शैतान मुनकिर आहे, इंसाननि जो वॾे में वॾो दुश्मन। हाणे तव्हां सोचींदो को मक्सी बिरादरी हुजे, उहो चवंदा असांजो वॾे में वॾो दुश्मन बुरोई आहे। बुरोई चवंदा असांजो वॾे में वॾो दुश्मन मस्तोई आहे। मां मिसाल ॾींदो, कंहिंजी काई दुश्मन आहे, मां हिकिड़ो मिसाल थो बयानु कयां, अची करे मां सिधो शैतान जे टॉपिक ते बीहंदुमि। हे इंसान जी ज़हन आहे त मुंहिंजो वॾे में वॾो दुश्मन फलाणो आहे, मुंहिंजो वॾे में वॾो दुश्मन फलाणो आहे। अलाह जो कसम आहे, हे दुश्मन तव्हांजो वॾे में वॾो न आहे, हे तव्हांजो नॉर्मल दुश्मन आहे। हे तव्हांखे नुक़सानु ॾींदो, तव्हांखे मारे छॾींदो, एतिरो नुक़सानु ॾींदो, बसि तव्हांजे पैसा खाई वेंदो, तव्हांखे एतिरो नुक़सानु ॾींदो, तव्हांजे बंगले ते कब्ज़ो कंदो, एतिरो नुक़सानु ॾींदो तव्हांखे, तव्हांजी ज़मीन कब्ज़ो करे वेंदो। को इंसान एतिरो नुक़सानु ॾींदो। इन खां मथे कोई बि इंसान तव्हांखे नुक़सानु ॿियो न ॾींदो। शैतान छा कंदो आहे? शैतान चवंदो तोखे मां मारींदुमि बि न, तुंहिंजो बंगलो बि मां कब्ज़ो न कंदुमि, तुंहिंजा पैसा बि जेको आहे मां कब्ज़ो न कंदुमि। शैतान चवंदो मां तोखे हमेशह जे लाइ जहन्नम में मोकिले छॾींदुमि। त तव्हां ॿुधायो वॾे में वॾो दुश्मन केरु थियो? वॾे में वॾो दुश्मन शैतान थियो। बाक़ी हे दुनिया वारा जेके दुश्मन आहिनि न, हे दुश्मन आहिनि पर नंढे लेवल ते। हे वधी वधी चवंदा साईं मुंहिंजी दुनिया में न रही, बसि पैसा असां कब्ज़ो कयूं, बंगलो ई न खणूं, बसि एतिरो, हिन जो एतिरो ई मक़सदु आहे। बाक़ी वॾे में वॾो जेकॾहिं कोई दुश्मन आहे, उहो शैतान आहे तव्हांजो दुश्मन। मूसा अलैहिस्सलाम ज़माने में शैतान ज़ाहिर थियो। मूसा अलैहिस्सलाम फरमायो सॼे इंसान खे तूं तबाह करे छॾियो आहे। सिर्फ़ु हिकिड़े आदम अलैहिस्सलाम खे सजदो जेकॾहिं करे या त केतिरो भलो थी पई आहे। सिर्फ़ु हिकिड़े आदम अलैहिस्सलाम खे सजदो करे त केतिरो, हे सभु इंसान जेको बिगोड़ थिए ई न। त अहिड़ी तरह अलाह ताला फरमायो त ए मूसा अलैहिस्सलाम हिन खे चओ जेकॾहिं हिन टाइम बि आदम अलैहिस्सलाम जी क़बर खे वञी करे सजदो करे मां माफ़ु कंदोमांसि शैतान खे। त अहिड़ी तरह मूसा अलैहिस्सलाम कलाम कयो, तुंहिंजे लाइ बिल्कुलु आसानी थी वई।
हाणे वञी करे आदम अलैहिस्सलाम जी क़बर खे सजदो कर। शैतान बि वॾो ज़ालिम मुतकबिर आहे। उनजो जंहिं टाइम आदम अलैहिस्सलाम सिधो बीठो हुयो उन टाइम सजदो न कयोमांसि। हाणे वञी करे आदम अलैहिस्सलाम मिटी सां मिलियो आहे, हाणे कीअं सजदो कंदोमांसि? सजदो न कंदोमांसि। तमामु वॾो मुतकबिर दुनिया जे अंदरि शैतान आहे। ऐं शैतान जी ट्रेनिंग जेकी आहे न, उहा ट्रेनिंग उहो इंतिहाई वॾी ट्रेनिंग आहे। मुंहिंजी पैदाइश केतिरी आहे? हिकिड़ो मां मिसाल नॉर्मल पई कयां। 1999 या 2000 मुंहिंजी पैदाइश आहे। मूंखे दुनिया जे अंदरि तजुर्बो केतिरो? 25 साल जो। हिते जेकॾहिं को अछी ॾाढ़ी सां वेठो आहे चाचो, 60 साल उमिरि, तजुर्बो घणो? दुनिया जे अंदरि 60 साल जो। शैतान खे केतिरो तजुर्बो आहे? आदम अलैहिस्सलाम खां वठी करे जनाब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताईं वॾो तजुर्बे वारो आहे। त हे इंसान जेको आहे मुंहिंजे वक़्त में कीअं ईंदो, हिन खे मां कीअं लेटाए करे जन में मोकिले छॾियां। त शैतान जो तमामु वॾो तजुर्बो आहे, तमामु वॾो तजुर्बो आहे। त इन जे करे हर टाइम अल्लाह ताला खां पनाह घुरो। ईअं न त शैतान सां जेको टकर ॾींदासीं, शैतान अचे असां चङी तरह ॾिसंदासीं, ज़ाहिर ते असां जेको मारे छॾींदासीं। न साईं, उन सां मुक़ाबिलो ख़तरनाक आहे। हुनखे तजुर्बो को 20 साल जो न आहे, को 30 साल जो न आहे, को 40 साल जो तजुर्बो न अथसि। हुनखे आदम अलैहिस्सलाम खां वठी करे जनाब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आख़िरी उम्मती ताईं तमामु वॾो तजुर्बो आहे। त फ़िलहालु जमायती कीअं हुनखे मां गुमराह कंदुमि, हिनखे होटल ते मां मुस्लिम आला में कीअं विहारींदुमि, हिनखे मां ताश ते कीअं वठी वेंदुमि, हिनखे मां व्याज कहिड़े एतबार सां खाराईंदुमि, हिनखां मां चोरी कीअं कराईंदुमि। शैतान खे तमामु वॾी आहे डिटेल मालूम थियल आहे। त इन बंधन खे मां ईअं ई फिराए छॾींदुमि। त सर सॼो जेको फॉल्ट हिन प्लेनेट अर्थ ते पहुतल आहे उहो शैतान खां ई पहुतल आहे। त हिन टाइम जेकॾहिं कंहिंजे दिलि जे अंदरि साड़ो पए थो, कंहिंखां खार लॻे थी, कंहिंजे बंगले खे ॾिसी करे हसद थिए थो, हे सभु हसद केरु थो ॾे? हे पोयां जेकी ताक़त आहे हे शैतान जी आहे। इन जे करे इंसान जे अंदरि 2 वॾा मज़बूत पावर आहिनि। इंसान जे अंदरि 2 वॾा मज़बूत पावर आहिनि। हिकिड़ो इंसान जे जिस्म जे अंदरि हिकिड़ी इन शइ जी सलाहियत आहे, नेकी जो पावर आहे। ॿिए नंबर ते सेम शैतानी कम जो पावर आहे। त बंदो जंहिंजे तरफ़ हली पवंदो आहे त पोइ उहा शइ ताक़त में ईंदी वेंदी आहे। अगरि नेकी तव्हां कई त हाणे नेकी में तव्हां ताक़त कंदा वेंदव, पर जेकॾहिं अगरि बुराई कयो हाणे बुराई में पावरफुल थींदा वेंदव। त हे तमामु मामलात खे बिगाड़ण वारो हे शैतान ई आहे। त शैतान जेको आहे मुसले ते बिल्कुलु निमाज़ न पढ़ंदो। फ़र्ज़ निमाज़ जे आख़िरी 2 रकायतुनि में सूरत फ़ातिह खां बाद में भुल में जेकॾहिं अगरि कोई सूरत मिलाए वियासीं त छा सजदो सहव थींदो या न? न साईं। हाणे हे मसइलो सम्झणु इंतिहाई ॾुखियो आहे। मां सम्झां थो, हे मसइलो सम्झणु इंतिहाई ॾुखियो आहे। त इन जे करे तमामु साथियुनि जी ख़िदमत में गुज़ारिश आहे त नमाज़ खे जेको आहे सम्झण जी कोशिशि कयो। हालांकि हे मसइलो आहे, पर अक्सर साथियुनि खे मसइलो सम्झ में न ईंदो। इहो अक्सर साथियुनि खे मसइलो सम्झ में न ईंदो। छाजे करे? त नमाज़ मुकमल नथी अचे। मसइलो आहे त फ़र्ज़ नमाज़ जी 3/4 रकायत में सूरत फ़ातिह खां बाद में अगरि सूरत खां मिलाए वियासीं त पोइ छा थींदो? हाणे तमामु साथी जंहिंखे ख़बर न हूंदी उहो चवंदा साईं कुझु न थींदो, या चवंदो सजदो सहव थी वेंदो, या नमाज़ ई न थींदी। ॾिसो, नमाज़ जो इल्मु इंतिहाई असांखे ज़रूरी आहे। हाणे इहा ख़बर अक्सर साथियुनि खे न हूंदी। मां पुछा कयां त फ़र्ज़ नमाज़ जी 3/4 रकायत में सूरत फ़ातिह खां बाद में सूरत एड न आहे कबी? साईं कबी आहे। जेकॾहिं कोई बि फ़र्ज़ नमाज़ पढ़ाए थो, पेशमाम पढ़ाए थो, या तव्हां पंहिंजी नमाज़ था पढ़ो, त पहिरीं रकायत में 2 रकायत में सूरत फ़ातिह बि पढ़बी, उन सां गॾु 2 सूरत बि मिलाइबी। मां आसान ॿुधायां, कुल अल्लाह पढ़बो, इना आतोइना पढ़बी। हे इन जे करे मां आसान ॿुधायो ताकी तव्हांखे ख़बर पवे त फ़र्ज़ पहिरीं 2 रकायतुनि में सूरत फ़ातिह सां गॾु 2 सूरत बि मिलाइबी आहे। 3/4 रकायत में न आहे मिलाइबी। 3/4 रकायत में न आहे मिलाइबी। बिल फ़र्ज़ कोई मुस्लमान उन जे अंदरि सूरत मिलाए वियो, रीज़न छा निकिरंदो? हाणे रीज़न छा? कम से कम मुस्लमान खे इल्मु हुजे त यार पोइ छा थींदो। मसइलो इहो ईअं आहे त जेकॾहिं कोई बि 3 ऐं 4 रकायत में सूरत फ़ातिह खां बाद में सूरत मिलाए वियो त कुझु न थींदो, नमाज़ तव्हांजी सही थी वेंदी, सजदो सहव बि लाज़िम न थींदो।
हाणे इहो इल्मु तमामु मुस्लमान खे हुजणु इंतिहाई लाज़मी आहे। हे त हिकिड़ो मसइलो आहे। नमाज़ जे अंदरि जेकॾहिं अगरि डिटेल सां खोलियूं तमामु वॾा मसइला था निकिरनि, तमामु घणा ज़्यादा जेको आहे मसइला नमाज़ जे अंदरि आहिनि। असांखे मुस्लमान खे ख़बर बि न पवंदी आहे मुंहिंजी नमाज़ बातिल थी वेंदी आहे। बाज़ मुस्लमान जी नमाज़ बातिल थी वेंदी आहे, मुस्लमान खे ख़बर न पवंदी आहे त हाणे मुंहिंजी नमाज़ हले थी नथी हले, हालांकि नमाज़ होॾा क्लियर ख़तमु, मुस्लमान खे ख़बर बि न पवंदी आहे, मुस्लमान जो फ़र्ज़ु नमाज़ थींदो ई रहे। छाजे करे? इल्मु न हूंदो आहे। हाणे कंहिं बि मजमे जी तोहीन न आहे। हाणे कोई चए साईं यार असांखे टारगेट पढ़ायो, साईं असांखे ॾिसी करे असांखे चए थो तव्हांखे नमाज़ नथी अचे, मां पाण खे चवंदो मूंखे घणा मसइला न ईंदा आहिनि, मूंखे काफ़ी मसइला न ईंदा आहिनि, काफ़ी शयुनि जो मूंखे इल्मु न आहे। छाजे करे? कामिल इल्मु हिन पूरी प्लेनेट अर्थ ते अलाह जी ज़ात जो आहे। ईअं आहे न, काफ़ी असांखे जेको जानकारी न हूंदी असां पोइ छा कंदा आहियूं, असां पंहिंजे उस्तादनि सां राब्तो कंदा आहियूं। त अहिड़ी तरह कंहिं मुस्लमान खे नमाज़ जेको आहे प्रॉपर तरीक़े सां नथी अचे त उहो मुस्लमान नमाज़ खे जेको आहे सिखण जी कोशिशि करे। त इनशा अल्लाह सिखण जी कोशिशि कंदासीं। अल्लाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। साईं हिकु शख़्स ॿिनि मस्जिदुनि में जेकॾहिं आज़ान चवे त उहो अमल कीअं आहे? हिकिड़ो ई बंदो ॿिनि मस्जिदुनि जे अंदरि हिकु ई आज़ान चवे, इहो अमल मकरूह आहे। हिकिड़ो बंदो हिकु ई टाइम जे अंदरि, मसलन तौरु असर नमाज़ जे अंदरि हिन मस्जिद में आज़ान ॾेई करे पोइ ॾिठो यार हो मस्जिद में मुंहिंजी ज़िमेदारी लॻियल आहे, उते बि आज़ान मां चवां, जेकॾहिं उते वञी करे आज़ान चवंदो हे मकरूह अमल आहे। छाजे करे? जंहिं मस्जिद जे अंदरि को मोज़िन आज़ान थो चवे, हाणे इन मस्जिद में नमाज़ पढ़णु हिन जे लाइ ज़रूरी आहे। छाजे करे? हिन जो हई अल सलाह, हई अल फलाह, अचो नमाज़ जी तरफ़, अचो कामयाबी जी तरफ़। त हे सभिनी खे घुराए थो, वरी पाण ई जेकॾहिं हलियो वञे, हे सभिनी खे घुराए थो न, अचो नमाज़ जी तरफ़, अचो फलाहीअ जी तरफ़, अचो कामयाबी तरफ़, ऐं इहो पाण मस्जिद में हुजे ई न। त उलमा फरमायो इहो अमल करणु मकरूह अमल आहे, नापसंद अमल आहे। मोज़िन साहिबु हिकिड़े वक़्त में हिकिड़ी मस्जिद में आज़ान ॾींदो, अगरि को उज़ुर अची वियो, का मजबूर अची वई, न बिल्कुलु माज़रत कंदो, उन मस्जिद में वञी करे ॿियो को आज़ान चवे, मां जेको आज़ान बिल्कुलु न चवंदुमि। इन सां गॾु हिकिड़ो ॿियो बि मसइलो मां एड कयां। बाज़ औक़ात असांजो ईअं थींदो आहे, कंहिं बि मुस्लमान जो मस्जिद जे इमाम में कमु पवंदो आहे, या मस्जिद में को जमायती आहे नमाज़ पढ़ायो आहे, उन साथी में कमु पवंदो आहे, अची करे मस्जिद में जीअं वेंदो आहे, अचानक आज़ान शुरू थींदी आहे। हाणे उहो मुस्लमान छा कंदो आहे, उहो मस्जिद खां निकिरी वेंदो आहे, मस्जिद खां निकिरी वेंदो आहे। हे वॾो ख़तरनाक अमल आहे। जेकॾहिं नमाज़ ई नथो पढ़े त इंतिहाई ख़तरनाक अमल आहे। ऐं जेकॾहिं बिलफ़र्ज़ नमाज़ पढ़े थो पर नमाज़ ॿी मस्जिद में पढ़े थो त बि हे नापसंद अमल आहे। जंहिं मस्जिद में तव्हां मौजूदु आहियो उन मस्जिद में आज़ान थी आहे, हाणे तव्हांखे हिते नमाज़ पढ़णी आहे, पर जेकॾहिं को उज़ुर आहे, इंतिहाई वॾो उज़ुर आहे, गाॾी निकिरी वेंदी मुंहिंजी, टिकट निकितल आहे, गाॾी निकिरी वेंदी, जहाज़ उॾामी वेंदो, जेकॾहिं इन मस्जिद में नमाज़ पढ़नि त मुंहिंजो ₹1,00,000 नुक़सानु थिए थो। उलमा गुंजाइश कढी, हाणे तव्हांजे लाइ गुंजाइश आहे, बिलफ़र्ज़ हाणे निकिरी सघो था। छाजे करे? तव्हांखे नुक़सानु थिए थो, तव्हांजो सॼो ध्यानु उॾे रहंदो। इन मजबूरी में जाइज़ आहे, बाक़ी का बि मजबूरी न आहे, तव्हांखे नमाज़ इन मस्जिद में पढ़णी पवंदी। छा साईं नंढे ॿार जे पैदा थियण सां उन ॿार जे कन में जेकी आज़ान चइबी आहे उहा आज़ान चवणु ज़रूरी आहे? मुस्लमान को बंदो आहे, उनखे को ॿारु थियो आहे, औरत थी आहे, मर्द थी आहे, यानी नंढी छोकिरी थी आहे या नंढो पुटु थियो आहे, उन जे कन में आज़ान ॾियणु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां साबित आहे। मुस्लमान जी तहज़ीब आहे, मुस्लमान जो कल्चर आहे, त मुस्लमान जी हिकिड़ी पहचान आहे त जीअं जो उनखे ॿारु पैदा थींदो आहे त उनजे कन जे अंदरि आज़ान ॾिनी वेंदी। हे हिकिड़े क़िस्म जो ऐलान हूंदो आहे त हे ॿारु जेको आहे हे असां मुस्लमान जो ॿारु आहे। साहबा चयो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे असां ॾिठोसीं, जंहिं टाइम इमाम हसन पैदा थियो, अलाह जे नबी घुरायो, इमाम हसन खे पंहिंजे हथ ते खणी करे अलाह जे नबी सॼे कन जे अंदरि आज़ान चई मुकमल, खॿे कन जे अंदरि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तकबीर पढ़ी, ऐं पोइ अलाह जे नबी फरमायो पंहिंजे ॿारनि खे जीअं जो उहे पैदा थियनि उनखे सॼे कन में आज़ान ऐं खॿे कन में तकबीर चवंदा कयो। हे बिल्कुलु सही हदीस खां साबित अमल आहे, ऐं इहो करणु इंतिहाई जेको ज़रूरी आहे। हे मुस्लमान जी हिकु तहज़ीब बि आहे, मुस्लमान जो हिकिड़ो कल्चर बि आहे, मुस्लमान जी पहचान बि आहे। ॿिए नंबर ते इहो ॿारु तमामु शर
ऐं अहिड़ी तरह जिन्नात जे यानी ख़ौफ़ खां शर खां हे ॿार महफ़ूज़ बि रहंदो। इहो अमल तमामु मुस्लमान लाज़मी कंदा कनि, इन जे अंदरि कोताही जेको आहे बिल्कुलु न कनि। साईं अॼुकल्ह जेके नौजवान बिल्कुलु नंढा चॾा पाए करे घर में फिरंदा आहिनि, अहिड़ी तरह ॿार बि फिरंदा आहिनि, उहो अमल कीअं आहे? हे साईं बिल्कुलु ग़लति अमल आहे इहो। इहे नौजवान बिल्कुलु उघाड़ा आहिनि। हे नओं फैशन जेको असांजे अंदरि आयो आहे, जेको ॿाहिरीं कंट्रियुनि जो कल्चर असांजे शहरनि जे अंदरि, असांजे मुल्क जे अंदरि बि जेको हले थो, बिल्कुलु नौजवान आहे, उनखे चॾो पातल आहे। उहो चॾो उनजे घुटननि खां मथे आहे। घुटननि खे मां सिंधी में ट्रांसलेट कयां, गोॾनि खां मथे आहे। गोॾा क्लियर ज़ाहिर थियनि पिया। जेकॾहिं इन सां गॾु नमाज़ पढ़ियो, नमाज़ न थी। इन चॾे सां नमाज़ पढ़ियो, नमाज़ न थींदी। छाजे करे? इहो मुस्लमान उघाड़ो मुस्लमान आहे। मर्द जी ओगड़ किथां आहे? दुनो खां शुरू थींदी आहे मर्द जी ओगड़, अहिड़ी तरह गोॾनि ताईं। हे मर्द जी ओगड़ आहे। अगरि कंहिं मर्द खे कपिड़ो बिल्कुलु बि न आहे, बिल्कुलु हुनखे कपिड़ो न आहे, एतिरो कपिड़ो आहे जो बसि उहो गोड़ थो पाए, त शरीर ॿुधायो हाणे हिन जी ओगड़ ख़तमु आहे। उहा केतिरी ओगड़, केतिरी बंदि थी वञे? दुन खां वठी करे घुटननि ताईं, गोॾनि ताईं। एतिरो जेकॾहिं मर्द पाण खे कपिड़ो वेड़ियो न, त हाणे इहो मर्द उघाड़ो न आहे। भले सीनो खुलियलु हुजे, हेठि जेको आहे पेर ज़ाहिर थियनि, त इहो ओगड़ न आहे। इहा ओगड़, औरत जी ओगड़ शुरू थींदी आहे पेर जे नेह खां वठी करे मथे जे वारनि ताईं। अलाह ताला मर्द जे लाइ आसानी कई, घुटननि खां वठी करे दुन ताईं। हे मर्द जी ओगड़, सिर्फ़ु इहो ओगड़ आहे। इन खां हेठि जेकॾहिं जिस्म खुलियल आहे, मथे जेकॾहिं बॉडी खुलियल आहे, त हे ओगड़ बिल्कुलु न आहे। हे चॾा जेकॾहिं अॼुकल्ह असांजा नौजवान पाइनि था, हे बिल्कुलु उघाड़ा आहिनि। घर जे अंदरि जेकॾहिं भाॼाई आहे, घर जे अंदरि जेकॾहिं भेण आहे, घर जे अंदरि जेकॾहिं माउ आहे, त तव्हां भाॼाई, माउ ऐं भेण जा ॾो उघाड़ा वेठा आहियो। ॻाल्हि त ॻोरी आहे, ॾुखी आहे, पर मसइलो ॿुधाइण बि ज़रूरी आहे। तव्हां माउ, भेण, भाॼाई जे अंदरि उन सां गॾु ओगड़ में वेठा आहियो। जेकॾहिं अगरि तव्हांजो गोॾो ज़ाहिर थिए थो, जेकॾहिं तव्हांजो गोॾो ज़ाहिर थिए थो, सेम सेम असांजे अंदरि वॾी हिकिड़ी कोताही बि आहे, गोॾ ॿधी वेंदी आहे। उन गोॾ जे अंदरि दुन ज़ाहिर थींदो आहे, या दुन खां थोरो हेठि जिस्म ज़ाहिर थींदो आहे। इहा बि ओगड़ आहे। जेकॾहिं घर में वेठा आहियो, हे भेणनि ऐं भाॼाइनि ऐं माइरुनि जा ॾो तव्हां उघाड़ा वेठा आहियो। मां नॉर्मल ॿुधायां, गोॾ जेकी ॿधी वेंदी आहे, दुन आहे। जेकॾहिं दुन जे मथां ई आहे, दुन ज़ाहिर नथो थिए, त ओगड़ न आहे। अगरि जेकॾहिं दुन खां हेठि कपिड़ो ॿधियलु आहे ऐं दुन ज़ाहिर थो थिए, दुन खां सम्झ 1 इंच ॿियो बि हेठि जिस्म ज़ाहिर थो थिए, त यादि रहे त हे ओगड़ आहे। गुनाहगार थींदा मर्द। इन शयुनि खे असां बिल्कुलु नॉर्मल शइ सम्झो आहे, हालांकि वॾी ख़तरनाक शइ आई आहे, वॾी ख़तरनाक आहे। इनशाअल्लाह इन ते अमल कंदासीं साईं। सभ खां पहिरियों मां पाण खे चवां, मथां साईं चवनि त नाराज़ आहिनि, साईं असांखे थो चवे, मां पाण खे ईअं चवां, जेकॾहिं अगरि मां में पहिरियों कमी कोताही हुई, त मां हाणे ईअं कंदुमि। मां में जेकॾहिं पहिरियों कमी कोताही, त मां पाण खे हाणे दुरुस्त कंदुमि। इस्लाम जा मसइला, इस्लाम खे सिखी सिखी करे कंदासीं, इस्लाम खे सिखी सिखी उन ते अमल कंदासीं, अलाह ताला दुनिया बि बणाईंदो, आख़िरत बि बणाईंदो। साईं सैलून जी कमाई कीअं आहे, उन जे बारे में आगाह कयो। सैलून जी कमाई बाज़ौक़ात दुरुस्त आहे, जंहिंजे अंदरि वार कटिंग थिए थी, ॾाढ़ी मुठ बराबरि खां मथे आहे, उनखे जेकॾहिं सैलून वारो कटे थो, त इहा कमाई दुरुस्त आहे। शेव करणु, शेव करणु, इन जी कमाई हराम कमाई आहे। शेव करणु, ॾाढ़ी खे बिल्कुलु ॾाढ़ी खे ख़तमु करणु, इन जी कमाई हराम कमाई आहे। कोई चए साईं कीअं इन जी कमाई हराम आहे? कंहिं बंदे शराब पीए नथो, को बंदो शराब पीए नथो, शराब खे वठी करे शराब खे खपाई, इहो कारोबार जाइज़ या नाजाइज़? हे कारोबार नाजाइज़, हे कारोबार हराम। को बंदो व्याज वठे बि नथो ऐं अहिड़ी तरह ॾे बि नथो, पर इहो छा थो करे, इहो बंदो व्याज वञी करे हिकिड़े जो बंदे जो खणी करे ॿिए ताईं पहुचाए थो, त इहो बि गुनाह जे अंदरि एड थींदो। सेम सेम अलाह ताला इंसान जी हिकिड़ी मर्द जी तख़लीक़ कई आहे, जंहिंखे चइबो तग़यीर बेख़ल्क़िल्लाह।
अल्लाह ताला मर्द खे ॾाढ़ी ॾिनी, हाणे इन खे तब्दील करणु, इन खे कटिंग करणु, अल्लाह जी तख़लीक़ खे कटे करे ॿी तख़लीक़ बीहारणु, हे हराम आहे बिल्कुलु। 1,24,000 पैगम्बर सभिनी खे मुकमल ॾाढ़ी, कोई पैगम्बर माज़अल्लाह शेव क्लीन न हुयो, माज़अल्लाह कंहिं बि पैगम्बर खे ईअं नथो, कंहिं बि रिवाज में नथो अचे कंहिं पैगम्बर खे ॾाढ़ी न हुई, टोटली पैगम्बरनि खे ॾाढ़ी, सभिनी पैगम्बरनि खे ॾाढ़ी। अहिड़ी तरह साहबा मुकमल साहबा खे ॾाढ़ी, साहबा हालांकि हदीसुनि जी तरफ़ नोट थियल आहे त साहबा खे केतिरी ॾाढ़ी हुई, साहबा खे मुठ बराबरि ॾाढ़ी हुई, मुठ खां जेकॾहिं ॾाढ़ी वधे पई पोइ साहबानो खे तरसनि पिया, पोइ साहबानो खे कटनि पिया। त जेके बि अगरि सैलून वारा शेव क्लीन कंदा, ॾाढ़ी खे बिल्कुलु कटनि था, ख़तमु कनि था, या अहिड़ी तरह सुनत खां ॾाढी घटि कंदा, त इहा कमाई दुरुस्त न आहे कमाई। बाक़ी इन जे मुतबादिल जेके वार कटिंग या अहिड़ी तरह ॿियो को जंहिंजी शरीयत में इजाज़त आहे, इन कमु करण ते बिल्कुलु कंहिं क़िस्म जो कोई लेबल न आहे। ॿिए नंबर ते वार बि जेको आहे इस्लामी एतबार सां कटाइजनि, वार जेकॾहिं सेटिंग कराईंदा चौधारी वार तव्हांजा बराबरि हुजनि, वार तव्हांजा चौधारी बराबरि हुजनि। असांजे नौजवान जो स्टाइल बिल्कुलु चेंज आहे, आॾो बिल्कुलु तमामु वार, पोयां वार बिल्कुलु न आहे, बिल्कुलु पोयां वार आहे ई न। त अहिड़ी तरह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में जेके वार मुबारक हूंदा हुया उहे चौधारी बराबरि वार हूंदा हुया। वार खे कटियो, वारनि खे कटियो, पर वारनि खे जीअं जो कटियो था वारनि खे चौधारी बराबरि कटियो। जेतिरा वार पोयां छॾिया आहिनि पासे खां बि एतिरा छॾिणा आहिनि, आॾो बि एतिरा छॾिणा आहिनि, अगरि बिल फ़र्ज़ कटिणा आहिनि त पोइ समूरा कटिणा आहिनि। बाक़ी अहिड़ी तरह गुनाह कहिड़े खाते में ईंदो जेकॾहिं अगरि तव्हां कंहिं गैर मुस्लिम जी मुशाबिह इख़्तियार कयो था, कंहिं यहूदियुनि जो कल्चर उहे वार डिज़ाइन ईअं कराईंदा आहिनि, को हिंदू वारा डिज़ाइन ईअं कराईंदा आहिनि, उन एतबार सां जेकॾहिं करायो था पोइ गुनाह में जेको शामिलु थींदो। अल्लाह ताला तमामु मुस्लमान खे सम्झ नसीब अता फ़रमाई। अच्छा, आख़िरी गुज़ारिश हिकिड़ी कंदुमि त अॼु जेको आहे रैली आहे हिकिड़ी, उन रैली जे अंदरि तमामु साथी शिरकत कनि। सोशल मीडिया ते सभु नौजवान हिते वेठा आहिनि, अक्सर मीडिया ते तव्हां सिंध जा हालत जेको आहे चङी तरह सां मालूम कयो था। सिंध में जेके मुलहिद माण्हू जेके आहिनि, जंहिंजी असुलियत अल्लाह ताला हिन टाइम वक़्तनि ब वक़्तनि अल्लाह ताला ज़ाहिर कंदो वञे थो, जो बार बार रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तौहीन, बार बार रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो गुस्ताखी, हर हिकु मौक़े ते अल्लाह जे नबी जो गुस्ताखी, त काफ़ी हिकिड़े बंदे खे जनम बि रसीद कोई, इन खां बाद में बि मां सम्झां थो कुतनि जी लेन जेको तमामु वॾी ज़्यादा आहे। जेके बि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथां बकवास कनि था या तौहीन कनि था, क़ुरान हकीम सूरत कलम आयत नंबर 13 अल्लाह ताला छा फरमायो, उतुल्लिम बाइद ज़ालिक ज़नीम, जेको बि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तौहीन कंदो आहे, जेको बि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी गुस्ताखी कंदो आहे, अल्लाह ताला क़ुरान हकीम में फरमायो, कंहिं बि वञी करे मुफ़सिर खां तफ़सीर करायो, कंहिं बि मौलवी खां तर्जुमो करायो, अल्लाह ताला क़ुरान हकीम में फरमायो उहो पंहिंजे पीउ जो सचो पुटु हूंदो ई न आहे, बल्कि उहो हरामी बंदो हूंदो आहे। वलीद बिन मुग़ीरा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़माने जे अंदरि माज़अल्लाह हे तमामु वॾो सरदार हुयो। मीटिंग हिकिड़ी जोड़ी वई त काफ़ी जेको आहे काफ़िर ॿार अचनि था, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु जीअं वेंदा इस्लाम खे क़बूल था कनि, अहिड़ी का तरतीब जोड़ी वञे जीअं इहे मुस्लमान न थियनि। त उन चयो मां हिकिड़ी ॻाल्हि कंदुमि वॾे ऐलान सां, मां चवंदुमि माज़अल्लाह अस्तग़फिरुल्लाह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जादूगर आहिनि। वलीद बिन मुग़ीरा उन चयो मां ॻाल्हि कंदुमि, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जादूगर आहिनि। काफ़िर आया, उनखे ॿुधाईंदे नबी जी तरफ़ तव्हां वञो था, माज़अल्लाह नबी जेको आहे जादूगर आहे। अल्लाह ताला क़ुरान हकीम जे अंदरि सूरत कलम जे अंदरि 10 ख़्वारियुनि जो बयानु कयूं, 10 ख़्वारियूं अल्लाह ताला बयानु कयो। 10 ख़्वारी सां गॾु अल्लाह ताला हिकिड़ी ॿी ख़्वारी बयानु कई, उन जीअं पंहिंजूं 10 ख़्वारियूं ॿुधियूं न, उन चयो 9 ख़्वारियूं मां में त आहिनि। इन खे त मां तस्लीम कयां थो, हिकिड़ी ख़्वारी जंहिंखे अल्लाह बयानु कयो आहे, इहा त मूंखे ख़बर ई न आहे, जो अल्लाह ताला फरमायो इहो पंहिंजे पीउ जो असुली पुटु आहे ई न, हे वलद ज़िना आहे।
ऐं अहिड़ी तरह अलाह जे नबी फरमायो, ए वलीद बिन मुगीरा, तूं पंहिंजे पीउ जो पुटु न आहीं। वलीद बिन मुगीरा घर वियो, पंहिंजी माउ खां पुछा कई, चे ॾह खुआरियूं अलाह ताला मुंहिंजो बयानु कयूं, जंहिंमें नव मूंखे ख़बर आहे त मां जेको आहे फासिक आहियां, मां माल खाईंदो आहियां, मां कंजूस आहियां, मां बख़ील आहियां, हे अलाह ताला बयानु कयूं, हे मां में आहिनि। हिकिड़ी अलाह ताला बयानु कई आहे त तूं पंहिंजे पीउ जो पुटु न आहे, तूं हरामी आहे। छा इहा ॻाल्हि हक़ीक़त आहे? त उन मां चयो त मां दुनिया जे कोई बि अगरि इंसानु चवी आहे, मां तोखे न ॿुधायां, पर जेकॾहिं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधायो आहे त हाणे तोखे ॿुधायां थी, तुंहिंजो पीउ जेको आहे नामर्द हुयो, तुंहिंजो पीउ नामर्द हुयो, मर्दानी एतबार सां उनखे ताक़त हुई न, पोइ तुंहिंजो पीउ खे वॾो माल हुयो, वॾी मिल्कियत हुई। मां सोचियुमि त जॾहिं तुंहिंजो पीउ मरी वेंदो, मथां उनजो कोई औलाद न हुजे, पोइ उनजो सॼी मिल्कियत ॿियो को न खणी वञे, पोइ मां हिकु बकरी चाइण वारी सां बदफिली कई। उन खां तूं पैदा थियो आहे, त अहिड़ी तरह दुनिया जे कंहिं बि कोने जे अंदरि, सिंध जे अंदरि, शहदादकोट जे अंदरि, पाकिस्तान जे अंदरि, ॿाहिरीं कंट्री जे अंदरि, अगरि कोई बि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तौहीन गुस्ताई कंदो आहे, क़ुर ॿुधाए उहो बंदो हरामी बंदो हूंदो आहे, वलद ज़िना हूंदो आहे। हलाली बंदो कॾहिं बि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तौहीन न कंदो, हलाली बंदो कॾहिं बि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तौहीन न कंदो। इहो बंदे उनजो कमु हूंदो आहे जेको पंहिंजे पीउ जो असली पुटु हूंदो ई न आहे। त इन जे बारे में तमामु सिंध जे अंदरि काफ़ी जेको आहे इहे मामला उथिया। इन जे बारे में असांजे शहर जा जेके बि उलमा आहिनि, उन हुरमत रसूल जे बारे में अॼु हिकिड़ी रैली कढी अथऊं, जेकी बाईपास जे मदरसे खां जेको निकिरंदी कोटू मोटू चौंस ताईं। त तमामु मुस्लिम, मां चवंदो असांजे ईमान जो हिकिड़ो हिसो आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नामूस। तमामु साथियुनि खे मां हिकिड़ी ख़िदमत में अर्ज़ु रखंदुमि त मोटरसाइकिल ते रैली आहे, जंहिंखे मोटरसाइकिल आहे उहो मोटरसाइकिल नमाज़ खां बाद में धिकाए अचे। मुजीब रहमान जे मथां थोरो न आहे, मथां कोई चए साईं तुंहिंजे मथां थोरो कंदा, मुंहिंजे मथां थोरो न आहे।